बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद, हक मौजूद, पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। सूफिन जे सरदार सरकार मुर्शिद इमाम हादी फ़कीर मेहदी साईं जहानिया रहमतुल्लाह अलैह सरकार जिन फरमायो आहे, मरण जीअण वस मुंहिंजे, मरण जीअण वस मुंहिंजे, कज़ा खे कहिड़ी कुदरत विसरी न वहदत। संदन फैज़ सां फ़कीर जानड़ चंद साईं फरमायो, वञण रहण मुंहिंजी आ मर्ज़ी, वञण रहण मुंहिंजी आ मर्ज़ी, मौत जे मारण जो नाहियां। वञण रहण मुंहिंजी आ मर्ज़ी, मौत जे मारण जो नाहियां। मूतू क़बल अंत मूतू, उहो आदूती आहियां। मूतू क़बल अंत मूतू, उहो आदूती आहियां। वञण रहण मुंहिंजी आ मर्ज़ी, मौत जे मारण जो नाहियां। इज़राइल त संगे वयो, तालिब महदी जो आहियां। वञण रहण मुंहिंजी आ मर्ज़ी, मौत जे मारण जो नाहियां। इश्क अॻे ई मारे छॾियो, इश्क अॻे ई मारे छॾियो, शिकार शेर जो आहियां। वञण रहण मुंहिंजी आ मर्ज़ी, मौत जे मारण जो नाहियां। उते अलाए मूं छा हुयुसि, उते अलाए मूं छा हुयुसि, हित जानण चंद थो सॾायां। वञण रहण मुंहिंजी आ मर्ज़ी, मौत जे मारण जो नाहियां। फ़कीर जानड़ चंद साईं फरमाईंदा त असां खां मेहदी सरकार पाक जेको चवरायो आहे, उहो कमु असां खां कराए, उहो हक़ असांखे ॾेखारे, पोइ चवरायो अथनि। 1994 में फ़कीर जानड़ चंद साईं खां इन कलाम बाबति मूं अर्ज़ु कयो। मूं पुछियो त साईं, तव्हां ही कलाम छा ॾिसी चयो? उहा कचहरी अॼु ॿुधूं था फ़कीर जानड़ चंद सरकार मुर्शिद पाक जी ज़बान मुबारक तां त साईं इहो जेको ॿोल चयो, उहो साईं छा ॾिसी चयो? घणी साईं जो ॿोल तव्हांजे रिसाले मंझि आयल आहे त वञण रहण मर्ज़ी आहे मुंहिंजी, मौत जे मारण जो आहे न, इहो छा ॾिसी तव्हां चयो? दादू में हुजऊं बहरली ताल वटि ॾियारा बि हे हा। राति जो हिकिड़ी बल्ला आई, जंहिंजी वॾी मुहनार हुजे, हीअं बंदि थी वियो, जीअं हाथी जी अञा मुहनार ऐं सूंड नंढी आहे, हुनजी वॾी हुजे, बंदि थी सघियो हुजे तमामु। असांखे चयूं उथी हलो, काॾे तूं केरु आहे? त मां इज़राइल आहियां। काॾे हलां? बसि मुंहिंजो कमु आहे, वठणु आहियां, हल। सरकार महदी जो अमर अथव का चिठी कानी छॾी, उहो अमर तूं खणी आयो आहे ईअं? चयो बसि मुंहिंजो कमु इहो आहे, जॾहिं बि काॾे वञा त जाओ कर मूं वटि कोन हलंदो, सरकार जो चिठी ॾियो, घुरा तंद मां तयारु आहियां, बाक़ी तुंहिंजे हलण वञण सां कोन हलंदो। मारंदे वञो जल बोले उछो असां भाकुर वेड़ो वेड़ा लामारो अहिड़ो लामारो आयो जो ॾिठोसीं त असां मथां ऐं हेठो ठका थियो त सूंड ज़मीन में लॻी ख़तमु थी। पोइ अचेसि वञो रहण मुंहिंजी मर्ज़ी, मौत जी मारण जो न आहे। वरी 12 में तव्हां हुआ उते आयो? हा, ॿियो दफ़ो असां हितां तालिब करे आया आहियूं, कंबर अली, इहे नवां तालिब थिया आहिनि। पीर अली शाह, इहे सभु इहे तालिब आहिनि, 9-10 तालिब कोटड़ी में थी विया हितां। इन खां पोइ महीनो 2 गुज़रियो आहे, हाणे सावण गुज़रियो आहे, सियारो आयो आहे, त अची नथो। एॾो सुहिणो आहे, एॾो त हसीन आहे, एॾो त सुहिणो आहे, एॾो त हसीन आहे, मां आशिक़ थी वियो आहियां। ॿाहूं ॿधो वेठो आहे, मूंखे अॻे तव्हां वापसि मोटाए छॾियो, न हलिया
हाणे महिरबानी करे हलो। ऐं पाण एॾो त शकन थी पियो थो लॻे तेज वञण लाइ तयारु। हिते मूंखे ख़्यालु आहे कि नवां तालिब जेके अथनि इन्हनि सां वरी मुलाक़ात न थी आहे। इन्हनि सां हफ़्तो हुन सां रखियुमि, हफ़्ते खां पोइ फलाणी तारीख़ ॿ मालूम हितां तालिब रवानो थियो जिनसार ॾे वञी हिननि खे वठी आया फ़क़ीर हुते तालिब पहुता त मूं वटि नवां थी विया हुआ। हुन खां पुछऊं त भला तोखे का ख़बर हूंदी साईं जन छाजे लाइ घुरायो, हाणे आया आहियूं वरी घुरियूं अथनि। चई वधीक पाण ख़बर अथसि मूंखे न आहे, मूंखे अंबर थो वठी वियो अवतार ते। असां हुन सां त ॻाल्हि हीअ आहे, इज़राइल असां लॻी आयो, असां वापसि करे छॾियो। हाणे आयो आहे पर हाणे त अहिड़ो थी आयो आहे जो मूं पाण आशिक़ थी कयां। वाइदो कयो मां हफ़्ते खनि हाणे असांजी तयारी आहे पोइ मुलाक़ात जेसे तव्हां सां कयूं। अहिड़ो हिननि सां हाल कयोसीं त हिननि सभिनी वेस खणी लाथा, रोज़ शुरू थी वियो। न मानी न चांहि न ॿियो कुझु बि न थींदो, असां कुझु न खाईंदासीं, बसि असां नवां तालिब आहियूं, अञा असांजी उमेदूं आहिनि। तव्हां हाणे बकात था वञो, असां कंहिंजी बाबा फ़क़ीर कोन मरंदो, फ़क़ीर जीअरो या मगर ही आहे बसि वाइदो करे वेठा आहियूं। हिननि सफ़र रोज़ शुरू कयो। हाणे उन्हनि जो मोहबत ॿियो टियों घुराइणु उहो त हुयो, पर हाणे असां पाण अची फासासीं हिननि जे रोअण हिन इंतज़ार। असां चयो भला हाणे मूंखे हिकिड़ा 5 मिंट अधु कलाक हिकिड़ो मूंखे छॾियो, मालिकनि खां पुछां सरकार खां। असां हिन खां अधु कलाक महिनत वठी वञी पंहिंजे कोशिशि थियासीं। सरकार खां पुछियोसीं त बाबा हीअ हाल आहे, हीअ हक़ीक़त आहे, हथु वाइदो हे आहे, हीअ दरवेश हीअं आहिनि। मालिकनि चयो त तोखे पंहिंजी मर्ज़ी सां वञिणो आहे, तोखे इज़राइल सां फ़क़ीर खे वञिणो कोन्हे, पंहिंजी मर्ज़ी सां जेतिरो पंहिंजो ख़्यालु चयोसि रहां त रहंदो, जेतिरो पोइ वञिणो पए त पंहिंजे ख़्याल सां वञे। हाणे बि नथी उन सां तूं वञे न, हाणे मौक़ो कनि सरकार फ़क़ीरनि खे मुबारक करे। इहो अमर थियो, फ़क़ीरनि खे मुबारक कनीसीं, बाबा तव्हांखे मुबारक हुजे, मालिकनि जो अमर कयो। इहो रंग ईअं थियो। इन खां अॻु में उन खे 2-3 साल थींदा, घणो टाइम थींदो सम्झो त 15 साल अञा मथां भरो, मतिलबु हिते चोॾहंदा असांखे इहा ख़बर न हुई त आहियूं न आहियूं छा आहे। मानी पाणी ॿियो टियों सभु कुझु कोन्हे को। पछाड़ी इहो हाल थियो, तालिबनि खे चयोसीं त असांजे मथां रोए को कोन, जाइ असांजी हिन जाइ ते कजो, तौहीद पढ़जो। तालिबनि खे उमिरि हुजे, असां जो हाल उहो थी वियो, असां सम्झो त दफ़न खफ़र जूं ॻाल्हियूं हुजनि। माण्हू चवनि भेण मुर्शिद मरी वियो आहे, पिया था रोअनि पिटनि, पर हिकिड़ा चवंदो आहे ख़ुशि था थियनि। हिननि खे कयो ख़ुशि थिया आहिनि तव्हां था चिराए छेरियूं पुछड़ो कयो हिन ॾाढो, अॼु यारो ख़ुशी था कनि पिया, इहो हाणे जल्दी छुटी। हिकिड़ा ईअं चवनि की कीअं चवनि। असां पहुची वियासीं सरकार वटि। सरकार पुछो त अची वियो, माली पाक सरकार अची वियो, हा मौलाजी राज़ी आहियो? बसि तव्हां जो खपो ई तव्हां ॿियो त खपे ई कोन, अञा बि राज़ी न आहियूं। मूंखे चयो तो ते कमु रखियलु आहे, अञा तो ते कमु रखियलु आहे, वापसि मोटी वञ। मालिकाणा मुल्क जामे मोटी आयासीं त ॿोली हली, पाण खे सुञातमि भुलड़ी पियो भुलो, पसंदि सूर पंहिंजी जंहिंजो हिसो ॿोलो वमन अर्फ़ नफ़्सहू फ़क़त आरफ़ रब्बहू, ॾिठमि अलाह आहियां आदम जो अथमि ॿोलो।
पाण खे सुञातमि भुल ई पियो भोलो पछाऊं सूरत पंहिंजी जंहिंजो विसलो हिते अचां हा की न की पर कोई ज़ौक़ ज़रूरत कई पंहिंजे हुस्न पाण खे शौक़ ॾिन में छोलो पाण खे सुञातमि भुल ई पियो भोलो पछम सूरत पंहिंजी जंहिंजो विसलो कुड़ ते आहियां कादर ज़ाबिरनि ते ज़ाबिर पर सभिनि कम बि मुंहिंजो तोरियूं मासो तोलो पाण खे सुञातमि भुल ई पियो भोलो पछम सूरत पंहिंजी जंहिंजो विसलो हर जा हिकु आहियां किथे फिको आहियां हर जा हिकु आहियां किथे फिको आहियां थी चंद जानो लिको आहियां गुलाम गोलो